अदी मां रिश्ते लाइ पक सम्झा न। मूं तरफ़ां तो पक समझ, पर छा आहे रुंडे सां सलाह त करणी पवंदी न। जेसी ताईं हू हा नथो करे न, मुंहिंजी हा जी का माना ई कान्हे। ठीकु आहे आदी, तूं अधे रुंडे सां ॻाल्हाए, ख़ुदा कंदो त हो राज़ी थी वेंदो। अचे चाची चांहि। चाची, बाबा एतिरो आसानी सां राज़ी न थींदो। पोइ उन सां मां थी ॻाल्हायां। रुंडे सां ॻाल्हाइण माना खखर में खड़ो हणणु। जेकॾहिं तव्हांखे पंहिंजो बूथ पटाइणा आहिनि त भली तव्हां राति अचो तूं या दादीनू। दीनूअ खे बि मां पाण सां गॾु वठी ईंदसि, पहिरियों आसरो त ॾे न। कहिड़ी मां बि राज़ी आहियां, छोकिरी बि राज़ी आहे, पोइ आसरो सम्झ। ठीकु आहे, पोइ मां राति दीनूअ खे वठी ईंदसि। ॻाल्हि तॾहिं पकी थींदी जॾहिं तुंहिंजो मुड़ुसु बि तोसां ईंदो। बाक़ी असां औरतुनि जी ॻाल्हि कॾहिं हली आहे जा हलंदी। ठीकु आहे आदी, राति असां पक सां ईंदासीं। इहा ॻाल्हि अधे रुंडे जे कननि में विहारे छॾिजांइ। खातू असां त सामल सां ॻाल्हाए कोन था सघूं, न मां न मुंहिंजो छोकिरो। चाची, जीअं तूं अदा सां नथी ॻाल्हाए सघी न, त भाॼई मां बि अदा सां नथा ॻाल्हाए सघूं। असां गॾिजी सावल जे मथां खणी केॾो बि ज़ोर ॾियूं, पर जेसी ताईं हितां जो माहौल सही न थींदो न, उसी ताईं शादी जी इजाज़त कोन ॾींदो। हितां जो माहौल खे साल लॻी ॾींदा सही थियण में, त छा मां पंहिंजे छोकिरे जो अछे मथे थियण ताईं इंतज़ारु कयां वेही? चाची, इहा ॻाल्हि त तूं सावल जे साम्हूं कर। जॾहिं मूंखे को एतिराज़ ई न आहे त पोइ तूं हरू भरू मूंखे मयारू छो थी ॾीं? पोइ सही आहे, अॼु राति ॻाल्हायूंसि था। हा त हा, ॼण त आसरो ई पले था छॾियूं असां। भाॼई, चाची त नाराज़ थी वई। चाची त हरू भरू थी नाराज़ थिए, जॾहिं हुनखे ख़बर बि आहे त सावल जी यादो असांजी हिक बि कान थी हले। भाॼई, अदा बि पंहिंजी जाइ ते सही आहे। ही माहौल थो रही आहे जो शादी कई वञे। दुश्मननि जूं बंदूकूं हर वक़्तु असांजे मथां सिधियूं आहिनि। इहा ख़बर त तुंहिंजे सोट खे बि आहे। कोई बि जेकॾहिं नथो सम्झाइसि त पोइ असां छा कयूं भला? कुत्ते सां चङाई कजे, पर इन्हनि कमीननि सां चङाई करणु असांजी बेइज़ती आहे। बाबा, मां त तोखे पहिरियां ई चवंदो आहियां त इहो जाबिर उठ थी उठ, जे वण सां ॿधंदेसि न उन वण खे खाईंदो। पोइ बाबा लेटायूं इन उठ खे। अरे मुंहिंजी दिलि बि इहा ई थी चवे, बसि बाबू इजाज़त ॾे। पोइ भर में वेही असुल ॾींदो असांजो बगल वारी बंदूक। इहे फिफड़ जेके किना अथसि न, कुतनि जे खाइण खां बि नाकारा थी वेंदसि। ने उठ सां अहिड़ो ई हिशर कंदासीं। ॿ टे ॾींहं रुॻो सबुरु कयो, सामत थींदी न जॾहिं पोइ कंदासूं वड़े तारा गोल तारा। जीअं उन्हनि जो शक असांजे मथां न अचे। बाबा कुझु बि थिए, पर इन जो पहिरियों शक असां मथां ईंदो। अड़े छोरा, न को तूं वाड़े तारो ही, न को गोल तारो ही, तूं पुछड़ तारो ही, पुछड़ तारो। अड़े तो पंहिंजे पीउ खे अञा सुञातो ई कोन्हे। रुंडो हो नांग नांग, जेको पंहिंजे मक़सद जे लाइ पंहिंजा बच्चा बि खाई छॾींदो आहे, त पोइ दुश्मन खे कीअं बख़्श कंदो? बाबा, हिकु ॻाल्हि असांखे तुंहिंजी सम्झ में न ईंदी आहे। तूं सदाई पंहिंजा बच्चा खाईंदो ईंदो आहे, हर दुश्मन जो वारो इहो अलाए कॾहिं ईंदो। तमामु जल्द इन्हनि दुश्मननि खे खाइण जो वारो मिलंदो। पर रुॻो हिकिड़ो चकर ने चाकर खान सां मीटिंग करे अचां। जेकॾहिं दिलावर नियापो ॾेई वियो आहे त मूंखे चाकर खान सां वञी मिलणो पवंदो। दादा, दिलावर नियापो ॾेई वियो आहे ऐं हुन सां गॾु धमकी बि ॾेई वियो आहे। जेकॾहिं असां हलंदासीं न त पोइ असांजी कमज़ोरी ज़ाहिर थींदी। इहा त चाकर खान खे बि ख़बर आहे त असांखे कमज़ोर त न आहियूं। सोट, पोइ कहिड़ी ज़रूरत आहे हुन सां मिलण जी? ऐं हींअर चाकर खान जे मथां हमिलो थियल आहे। जेकॾहिं असां हुन सां मिलण नथा हलूं त चाकर खान जो सिधो शक असांजे मथां थींदो। अदा तूं केतिरो बि यकीन ॾियारी, पर जाबिर वारा हुन जा कन भरियो वेठा हूंदा असांजे ख़िलाफ़। मूंखे त ख़ौफ़ आहे त तोखे अकेलो घुराए तोखे को नुक़सान न पहुचाए।
मूंखे चाकरखाने जे साम्हूं सफ़ाई ॾियण जी का बि ज़रूरत कोन को। बाक़ी जेके दुश्मन आहिनि न से पाण ई ज़ाहिर थी पवंदा। सोट किथे मुसीबत में न अची वञे। अदा असांजी ॿुधे किथे थो। तुंहिंजे भाउ खे दुश्मननि मां फुर्सत न मिलंदी ऐं हुते माई मलूका पारस जे रिश्ते जी ॻाल्हि हलाईंदी वते। तव्हां जूं अखियूं पूरियल आहिनि, इन करे थी चवांव त तूं पंहिंजे भाउ खे वठी पंहिंजे चाचे जे घर वञ ऐं निकाह जो ॾींहुं पको करे अच। अॼु अधु राति मां अदा खे ज़रूरु वठी ईंदो ॾे, पर मूंखे नथो लॻे त सोट और अदा जी इजाज़त खां बग़ैर ॿिए हंधि रिश्तो कंदा। खणी तुंहिंजा सोट तुंहिंजे भाउ जी इज़त था कनि, पर माई मलूका ऐं जेको इहो दीनू आहे न, इहो कॾहिं बि कोन चाहींदो त पारस हिन घर में शादी करे जे। इहे ॿई मूंसां सड़िया पिया आहिनि। ठीकु आहे भॼई, अॼु राति मां अदा मथां ज़ोर रखंदुसि, पर तूं हुनखे चइजांइ ज़ोर छा, अॼु तुंहिंजे भाउ खे ज़बरदस्ती वठी हलंदासीं। कुझु बि थिए भॼई, पर अॼु राति अदा खे वठी हली निकाह जी तारीख़ पकी करे ईंदासीं। निकाह थी वियो न त पोइ इहो खुटको ई लही वेंदो। ईअं थींदो भॼई। बाबा साईं, जीअं मूं फेरिंग ॿुधी न, रुंडो उन जा छोकिरा असां ॿाहिरि निकिरी आयासीं। बाबा साईं, मुकाम वारे रस्ते सां बड़ वारो पासो सांवल खे असां मोटर साइकिल ते बीठे ॾिठोसीं। हा बाबा साईं, इन ॻाल्हि जी शायदि सिर्फ़ु असां न पर पूरो ॻोठ ॾींदो। ऐं जेॾीमहिल फायरिंग थी हुई त ॻोठ वारा बि निकिरी आया हुया। सांवल खे फासाइण जे लाइ इहा गवाही काफ़ी न आहे। मूंखे उहो गवाह घुर्जे जे पंहिंजी अखियुनि सां सांवल खे मूं ते गोली हलाईंदे ॾिठो हुजे। अखियुनि सां ॾिसण खे बाबा साईं सिंह न आहिनि हूंदा। बाबा साईं, जेकॾहिं सांवल बेकसूर हुयो त पोइ उतां भॼी छो निकितो? सोट सांवल खे न्यापो ॾेई आया आहियां, शाम ताईं हू असां वटि हाज़िर थी वेंदो। बाबा साईं, सांवल तव्हांखे मरण जी कंठीअ ते पुॼायो आहे, अञा तव्हां हुन सां ॻाल्हियूं कंदो? बाबा साईं, मां त चवां थो त असांखे हुकुम ॾियो त हिन सांवल ॾे खे वाट ते ई पूरो करे छॾियो। मूं चयो न, चोरी चक पाइण कुत्ते जो कमु हूंदो आहे सिकू। जेॾी ये वाज़े थी वियो त असांजो दुश्मन सांवल खान आहे, त उन ॾींहुं उनजी औताक में घिड़ी उनजे सीने ते लत रखी पंहिंजे हथियार जो समूरो बारूद उनजे सीने में लाए छॾींदुसि। कंहिंखां मूंखे पुछण जी ज़रूरत न आहे। तव्हां वञो ऐं वञी पंहिंजे पुछाणे जो इंतज़ारु कयो, छो त मुंहिंजे शक जे दायरे में सिर्फ़ु सांवल न, तव्हां बि आहियो। हाणे वञो। अरे डेरूंडा, जॾहिं बि तुंहिंजो जड़े करण जो ख़्यालु हुजे न त ॻोठ खां निकिरी ॿाहिरि मैदान में अच। कोई जवान ऐं भाड़े जी ख़बर पवंदी, बाक़ी शरारतूं करण छॾे ॾे। या सांवल मोड़ मुहारा, मुंहिंजा बाबला, मुंहिंजा दादला,
तुझे पोया जे कई है शरारतूं आहिनि न शरारतूं ये जाबिर जूं बचियल थई जाबिर जूं बाबा असांजी मथां अरो वरो इल्ज़ाम चओ थो हाणे हाँ मुझे तो ॿुधाए छोड़े मुंहिंजो अघु जलियो पिचाओ हाँ इहो सावल मूंखे थोरो शक आहे शक न बल्कि पक आहे ऐं अगरि तुंहिंजे कन में विझी थो छॾियां त चाकर खां ते जेका गोली हलाई आहे जाबिर ई हलाई आहे इहो अबा ग्रिशल तूं बि पक ॾियारीसि हलड़े मुंहिंजा सजण छा थो सम्झी रूंडा तूं मुंहिंजा कन भरींदे ऐं मां उन जाबर जे मथां पंहिंजी लत रखंदुसि हाँ अड़े चङा मुड़ुस जेकॾहिं अहिड़ा ई सजण हो त इहा ॻाल्हि चाकर खान खे चवंदा ॿुधायो हाँ सच चयो अथनि त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा न थींदा बाबा यो चई तो कमीनो जाबिर वात जी सफ़ाई कर वात जी सफ़ा कर आ गंदू कढो हथ मां अरे हेॾे वॾो थोको ई पादर पादर कंदो थो अचे जे वरी हणंदोसि ऐं पादर त चवंदे त पखील थो थी किन में लठ उछलाए हणबी त उहो किन साॻो ई अची बूथ में लॻंदो हसीना बेगम उहा औरत कॾहिं बि सुख जो साह नाहे खणी सघंदी जेका शादीअ खां पोइ बि मुड़ुस सां बेवफ़ाई करे चले त निकाह महिल उन औरत खे इहा आज़ादी भरपूर तरीक़े सां मिलियल हूंदी आहे त उहा हिन मुड़ुस खे क़बूल करे थी या नथी करे जॾहिं क़बूल करे थी त पोइ बाक़ी ज़िंदगी हुन सां वफ़ादारीअ जो वचन करे थी ऐं जॾहिं निकाह खां पोइ औरत पंहिंजूं वफ़ादारियूं विसारे थी छॾे त बाक़ी ज़िंदगी उनखे रुसवाई ऐं ख़्वारीअ खां सवाइ उन औरत खे कुझु बि पले न पवंदो अॼु न सुभाणे इहा ॻाल्हि तोखे मुंहिंजी सम्झ में ज़रूर ईंदी हसीना बेगम आखिर न तुझे तू मुझो पीछो कने छड़ी दियो मां बेजार थी आयो इन जी नसीहतुनि जे करे इन जी नसीहतुनि जे करे मूं इहो कदम खयो मां बेजार आया मां बेजार हुयसि तुझे वजूद खां मुझे ख्यालन में न अचे मुझे ख्वाबन में न अचे ढोके खान मां परेशान आया धोखा मञा थो बाबा साईं त वाक़िया ऐं हादसात मूं ख़िलाफ़ आहिनि पर अव्हां वटि को अहिड़ो अखि ॾिठो शायदि कोन्हे जंहिं मूंखे अव्हां ते गोली हलाईंदे ॾिठो अचे सावल तोखे असां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो तुंहिंजो हथियार सोट मथां सिधो हुयो सावल खान सिर्फ़ रेगो रईस दिलावर खान न पर इहो सभु कुझु मां बि पंहिंजे अखियुनि सां ॾिसी चुको आहियां सवल मां मञा थो त तव्हां मुंहिंजे मथां गोली नाहे हलाई पर पोइ बि तव्हां हुतां भॼी निकिरण जो सबबु ॿुधाए सघो था बाबा साईं जेकॾहिं मां चवां त इहा साज़िश अव्हां ख़िलाफ़ु न पर मूंखे मारण लाइ अथई त छा तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन कंदव दुश्मन मूंखे ख़तमु करण थो चाहे तोखे ख़तमु करण सां हुनजो कहिड़ो फ़ाइदो सीधी सी ॻाल्हि आहे बाबा त जेकॾहिं उन जाबर वारा मूंखे मारण में कामयाबु थी वञनि हा त मुंहिंजे मुंहुं खां पोइ त सभु इल्ज़ाम मूं ते हणी पाण खे आजो करे वञनि हा पर हिन वक़्तु बि उन्हनि जे मथां पका इल्ज़ाम न आहे पोइ बाबा साईं उन्हनि मथां जेको तव्हांजो शक आहे
उन्हनि असल में दुश्मननि खे वाइड़ो करे छॾियो आहे। मुंहिंजो शक त अञा तव्हांजे मथां बि ख़तमु न आहे थियो सावल। त बाबा सिंह को इन शक खे ख़तमु करण लाइ मूंखे छा करिणो जो मुंहिंजी शक मूं मथां ख़तमु थिए? हिन वक़्तु तोखे इजाज़त है, तू वञी सघे थो। बाक़ी ॻाल्हियूं राति तुंहिंजी औताक ते अची तोसां कंदुसि। पोइ तूं उते साबित कजांइ त तूं केतिरो सचो आहीं, केतिरो कूड़ो। बाबा सिंह जेकॾहिं अव्हांखे यकीन ॾियारण लाइ मूंखे बाहि जे मथां गुज़रणो पियो न त गुज़रंदुसि। सोट राति खाली सांवल खे कीअं ज़ाहिर करें तो गोली हलाइण वारो सांवल हो या अञा ई ॿियो को हो? सोट राति हली तूं इहो पंहिंजी अखियुनि सां ॾिसजांइ त सांवल सचो आहे या कूड़ो। सही है बाबा साईं, अॼु राति सांवल खान जो असां हली असुल चेहरो ॾिसंदासीं। अदा जीनू, अगरि तव्हां सां मिट्री करण में असांखे कंहिं बि क़िस्म जो एतिराज़ न आहे यार, पर हाणे तूं पंहिंजे घर जो वॾो आहीं कोन। तव्हांजे घर जो वॾो आयो जाबिर ख़ान। हाणे छोरनि जे मथां बि ने जाबिर जो हुकुम लॻो। हाणे ॾिस न, सुभाणे ख़ुदा ने ख़ासा मिट्री पकी कयूं, ईअं चई जाबिर ख़ान या मिट्री फिटाए, पोइ त बाबा हाणे ॻोठ में तव्हांजी बि बदनामी थींदी, असांजी बि बदनामी थींदी। कीअं? खुदा कंदो अहिड़ो ॾींहुं न ईंदो आहे दारूंडा। अरे मसइलो इहो आहे त तूं हीअ ॿोझ वारो ढिढ मिस्री, तूं ने जाबिर जे शैतानगिरनि खां वाक़ुफ़ ई कोन ई दिनूं। अदा असांखे हर हाल में हिते मिट्री करणी आहे। इन रिश्ते जे लाइ असां तव्हांखे यकीन कीअं ॾियारायूं? अॼु वरी तव्हां भला हिकिड़ो कमु कयो, तव्हां हीअं कयो जो ने जाबिर खे पाण सां गॾु वठी अचो, उन जे साम्हूं था कयूं मिट्री, पोइ मूंखे भरोसो थींदो त वाकई हाणे इहा मिट्री पक। अदारूंडा कमाल थो करी, तूं वरी जाबर खे चवीं थो त वठी अचूं, असां त पाण जाबर खां जान छॾण ई था कयूं। इहो जेको जाबिर आहे न, जाबिर तव्हां हिनखे को चङो मुड़ुसु सम्झो आहे छा? इहो तव्हांजी पचर कबर ताईं कोन छॾींदो। पहिरीं त तव्हांखे कबर में कंदो दफ़न, पोइ कंदो छोरनि खे उन जे भर में दफ़न, पोइ ख़बर अथई छा कंदो? पंहिंजे भाउ जो निकाह तुआरी चोरीअ सां कराए ऐं तुआरी माईअ खे ॻोठ में पिनण जे लाइ छॾींदो, पिनण जे लाइ। सोट जाबिर, हिन वक़्तु अवेले टाइम ख़ैर त आहे? छो असां नथा अची सघूं छा? न भाॼाई, हीउ बि तव्हांखे पंहिंजो घर आहे। सोट चाचो ऐं चाची नज़र नथा अचनि? अम्मा ऐं बाबा असांखे ॿुधाए नाहिनि विया। ॿुधाए न विया आहिनि? जा मूंखां का ॻाल्हि लिकायो था? जा वरी सुकू चाची ऐं चाचे खे मुंहिंजो बुथारो कोन थो वणे? सच सोट, असांखे ख़बर न आहे त बाबो ऐं अम्मा काॾे विया। सोट तव्हां छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे, हवाल ॾियो कीअं चढ़ थियो आहे। इहो त हाल हवाल, तव्हां ॿार हो, तव्हां सां कहिड़ो कयां? चाची चाचे सां कंदुसि, बाक़ी जेतर वेठा आहियूं चांहि जो चुको पीअंदासीं तव्हांजी। हा हा सोट, छो न। अदी चांहि करे वठ। सोट जेकर तव्हां पहिरियां मानी खाओ त पहिरियां मानी कराए वठो। जेकर तव्हांजी चांहि हज़म थिए त उहा ई काफ़ी आहे। चांहि में तव्हांखे ज़हर मिलाए ॾियां, पोइ हज़म थी वेंदी? अदा वलो जी अदा, वञी वञी अदी सां हथ वंदराए ऐं जल्दी चांहि करे वठो। ठीकु आहे? सुको एतिरी जल्द बि न आहे, भला चाह प्यारे तकड़ो कढंदे जा।
शबीरा सौट वञो मानी तैयार कराए अचो। न सावल खान, इन जी ज़रूरत न आहे। चकर खान तकलीफ़ तो करे चुका हूँ, पोइ मानी वग़ैरह हणो या न हणो ये आवानी मर्ज़ी। भला मानी में ज़हर तो न मिलायो अथव न? धोखो असां खां न थींदो, भई दुश्मन ई ॿिया जेके तव्हांखे मारणु पिया चाहिनि। शमीरा हैदर तव्हां वञे मंगर खणी अचो। हा न बाबा साईं, चाची ऐं चाचो अच्छे मथे सां लड़ी आया आहिनि। ज़ाहिर हाणे असांखे बि उन्हनि जे मथां इतबार करणु घुरिजे। रूंडा मां वाइदो थो कयां, रिश्ते पके थियण खां पोइ ज़बान कटिजी त सघे थी, पर ज़बान खां न फिरंदुसि। मारे तारा गोल तारा। ठीकु आहे अदा, असांखे रिश्तो क़बूल आहे। तव्हां बि पोती विझी वञो, असां पोती विझी वेंदासीं। अदा रूंडा सही आहे न इहे? अरे इन जे लाइ मुंहिंजा अथव 2 शर्त। शर्त इहो आहे त जंहिं ॾींहुं असांजे न्याणीअ ते तव्हां पोती विझी वेंदव उन ॾींहुं मां पंहिंजे पुट गुलशेर जो तव्हांजी न्याणीअ सां कराईंदुसि निकाह। ठीकु आहे? जंहिं ॾींहुं असांजी न्याणी लाऊं लही वेंदी तव्हांजे घर त तव्हांजी न्याणीअ खे मां वनवा में ॾियारी। अबा मुंहिंजा छोकिरा ईअं थियणु कोन ॾींदा। बाबा साईं, पहिरियों मुंहिंजी शादी थियणु घुरिजे, पोइ भले हिननि जी। अरे छॾ हिन छोरे खे, इहा अञा ॿार हिनखे ज़माने जी उथण में जी ख़बर ई कान्हे। अदा रूंडा इहो ॿुधा त ॿियो शर्त तुंहिंजो कहिड़ो आहे? ॿियो नंबर शर्त मुंहिंजो इहो आहे त मां पंहिंजे न्याणीअ जो रिश्तो घटि में घटि इन सिकू वारो फ़र्क़ु त ॾींदुसि ई कोन। बाक़ी हा वल्लूअ जे नाले चई त पोइ मां हाज़ुर। अदा रूंडा कहिड़ियूं तो ॻाल्हियूं करी? मां त सिकू लाइ रिश्तो वठण आयो आहियां। सिकू सिकू आहे पहिरें नंबर जो लोफर। ऐं वरी चई आखे में ख़बर त कैसा आहे ने जाबिर खान सां न बाबा। दीनण 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 मां पंहिंजे न्याणीअ जो समूने लोफर खे कोन ॾींदुसि कोन ॾींदुसि कोन ॾींदुसि। भली तव्हां हिन मिटीअ खे कैंसिल सम्झो बसि। सिको वलो लॻे थो त चाची ऐं चाचे खे असांजे अचण जी ख़बर पइजी वई, तंहिंजे करे घर छॾे ॻोठ में वञी आशू जे घर वेही रहिया आहिनि। हा सोट जाबिर, मूंखे बि ईअं ई लॻे थो। सोट जेका बि ॻाल्हि आहे तूं मूंसां कर। तोखे त ख़बर आहे न हिते अम्मा ई बाबा जाना, पर फ़ैसिला मुंहिंजा ई हलंदा आहिनि। जेकर अदा सिकू चए थो त फ़ैसिला हुन जा हलंदा आहिनि त पोइ वेही हिते इंतज़ारु करण जो छा मक़सदु आहे? सोट मां पाण हिन घर में तोखे ई वॾो सम्झंदो ऐं तुंहिंजी मां लख इज़त कंदो। पर तूं बेखौफ़ थी ऐं मूंखे हाल वार ॾे। सोट हाणे वक़्तु अची वियो आहे अदे क़ासिम जी ऐं पारस जी शादी कराइजे। छा अदा तोखे इन रिश्ते खां एतिराज़ आहे? न भाॼाई न, एतिराज़ को बि न आहे, पर इहो फ़ैसिलो मां अम्मा ऐं बाबा खां सवाइ अकेलो नथो करे सघां। सोट हाणे तो वञी उर्थियूं फिरथियूं करण जी ॻाल्हि न कर। जीअं इहो रिश्तो न थियो न त तूं इहो सम्झी छॾ त असां मरणे परणे ख़तमु। अलाह ई न कंदो त को अहिड़ो ॾींहुं ईंदो। बसि अम्मा ऐं बाबा अचनि, मां उन्हनि सां सलाह करे वठां, सभु कुझु तोखे ॿुधाईंदुसि। ठीकु आहे, तव्हांखे 24 कलाक सोचण जा ॾियां थो। चाची चाचे खां बि पुछी छॾियो, पर मां जेॾीमहिल अचां इनकार न सम्झां। उथ सभाई। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।